अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंगी। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। अंडर 19 एशिया कप जे फाइनल में पाकिस्तान भारत खे 191 रन्सनि तां शिकस्त ॾेई छॾी। दुबई में खेॾी वेंदड़ अंडर 19 एशिया कप फाइनल में पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे 347 रन्सूं ठाहियूं। भारत जे पूरी टीम 156 रन्सनि ते ढेर थी वई। समीर मिनास 172 रन्सूं ठाहे नुमाया रहियो। अंडर 19 एशिया कप शानदार फतह ते सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं PCB चेयरमैन मोहसिन नक़वी तरफ़ां क़ौमी टीम जे रांदीगरनि ऐं क़ौम खे मुबारकबाद पेश। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त भारत ख़िलाफ़ फाइनल में शानदार फतह नौजवाननि रांदीगरनि जी महिनत ऐं अज़म जो सबूत आहे। अंडर 19 जी कामयाबी क़ौम लाइ फ़ख्र ऐं ख़ुशीअ जो सबबु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तानी रांदीगरनि बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। क़ौम खे पंहिंजे रांदीगरनि ते फ़ख्र आहे। भारत खे फाइनल में शिकस्त ॾेई पाकिस्तानी रांदीगरनि तारीख़ रक़म कई। चेयरमैन PCB मोहसिन नक़वी चयो आहे त शानदार कामयाबी बहितरीन हिकमत अमली ऐं टीम वर्क जो नतीजो आहे। क़ौमी टीम शानदार रांदि जो मुज़ाहिरो करे रिवायती हरीफ़ भारत खे शिकस्त ॾिनी। भारत खे हाराइण में समीर मिन्हास जी बैटिंग तारीफ़ जोगी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त शाहीननि एशिया कप फाइनल में भारत खे बुरी तरह शिकस्त ॾिनी आहे। शाहीननि जी शानदार बैटिंग टोड़े बॉलिंग लाजवाब रही। क़ौमी टीम भारत जी बैटिंग लाइन खाक में मिलाए छॾी। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त अफ़गानिस्तान खे ख़ारिजनि ऐं पाकिस्तान मां कंहिं हिक जी चूंड करणी पवंदी। अफ़गान तालिबान जी पुठभराईअ में असांजे मासूम शहरनि ऐं ॿारनि खे निशानो बणायो पियो वञे। फितना अल ख़्वारिज जा जेके ग्रुप अफ़गानिस्तान मां अचनि था उन्हनि में 70% अफ़गानी शामिल आहिनि। इस्लामाबाद में क़ौमी उलमाए मशाइख़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त रियासत खां सवाइ केर बि जिहाद जो हुकुम या फतवा नथो ॾेई सघे। रियासत तैयबा ऐं रियासत पाकिस्तान जो पाण में गहरो तालुक़ ऐं हिक जहिड़ा ई आहे। ऑपरेशन बुनियाने मरसूस में ख़ुदा ताला जी मदद ईंदे ॾिठी ऐं महसूस कई। परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो ईरानी हममनसब सां टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ शोबनि में ॿतरफ़ी ताउन जो जाइज़ो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल्हि में इलाक़ाई सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ॿिन्ही मुल्कनि विच में वापार ऐं अवामी राब्तनि खे हथी वठाइण जे अज़म जो इज़हार कयो वियो। गवर्नर KPK फैसल करीम कुंडी चयो आहे त वज़ीर आला KPK खे ऑपरेशन जी हिमायत करे अमन थींदो त सूबे में सीड़पुकारी बि ईंदी। तक़रीब खे ख़िताब कंदे फैसल करीम कुंडी वधीक चयो आहे त बानी PTI ऐं बुशरा बीबी सज़ा याफ़्ता आहिनि। छा एहतजाज सां सज़ा वारे खे आज़ादु कराए सघिजे थो? बुशरा बीबी सियासी कीअं थी सघे? हुकूमत सोलर सार्फिन लाइ नई मेटरिंग पॉलिसी मंज़ूर करे वरिती। इज़ाफ़ी सरचार्ज जे बदिले में 1 यूनिट मिलंदो। नेट बिलिंग तहत फ़ी यूनिट जी क़ीमत 11 रुपया मुक़ररु। अॻु में नेट मेटरिंग तहत फ़ी यूनिट जी क़ीमत 26 रुपया हुई। 25 किलो वाट खां घटि लोड ऐं लाइसेंस वठणु लाज़मी हूंदो। सार्फिन सां सोलर मुआहिदे जो मुद्दो 5 साल कयो वियो। तवानाई वारी वज़ारत जो चवणु आहे त नेट मेटरिंग सां नेट बिलिंग निज़ाम लागू थींदो। हैदराबाद में हूसड़ी पुलिस जे मुबैना तशद्दुद में नौजवान फौत। लाश रखी धाणो। नौजवान इसहाक़ खे गुज़िरियल ॾींहुं वाड़े मालिक जी शिकायत ते चोरीअ जी मामूली इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो हो। नौजवान लाकअप अंदर पुलिस जे मुबैना तशद्दुद में फौत। वाक़े ख़िलाफ़ वारसा सरापा एहतजाज सवे माण्हुनि प्रेस क्लब साम्हूं लाश रखी धाणो हयो। इंसाफ़ जो मुतालबो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान नशे जो आदी हो। तबियत ख़राब थियण खे खेसि इस्पताल नियो वियो जिथे फौत थी वियो। हैदराबाद में मासूम ॿारड़ी खुलियल गटर में किरी ॿुॾी फौत। लतीफ़ाबाद नंबर 11 वारे इलाइक़े में महर कॉलोनीअ में 3 वरियनि जी अलीज़ा ओचितो पेर तिरकण सबबि खुलियल गटर में किरी ॿुॾी फौत थी वई।
मासूम ॿारड़ीअ जो लाश घर पहुचण ते कोराम। सिंध जा वसीला ऐं वजूद बचाइण लाइ अवामी तहरीक जो लाड़काणे में भरपूर एहतजाजी मार्च। वसंत हरी उमरा समूह ऐं नूर खातियार जी अॻुवाणीअ में निकितल मार्च में औरतुनि जो बि वॾो अंग शरीक। 27वीं तरमीम ज़मीननि जी वालार ऐं पाणीअ ते धाड़े ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻुवाणनि चयो आहे त पार्लियामेंट खे रबड़ स्टैम्प बणायो पियो वञे। मुल्क जा फ़ैसिला वाशिंगटन मां पिया थियनि। अमरीका सां ॻुझो मुआहिदो करे सिंध ऐं बलूचिस्तान जा वसीला वेकिरो कया पिया वञनि। कलम 144 अंग्रेज़ सरकार माण्हुनि खे ग़ुलाम बणाइण लाइ लागू कयो हो, उनखे रद्द कयूं था। सखर आलमी मैराथन रेस मोराको जे अल यूसुफ अल माजिद खटे वरिती। औरतुनि जी कैटेगरी में कीनिया जी औरत एथलीट मैवनी मोतोको मैदान मारे वई। लोक सहायता जे इंतज़ाम हेठि थियल ॿिए मैराथन रेस में 700 औरतुनि समेत 3000 खां वधीक एथलीट्स जी शिरकत। पहिरियों भेरो बर्तानिया, कीनिया, जापान, मराकश ऐं यूकंडा जे एथलीट्स जी शिरकत। मैराथन रेस में मर्दनि लाइ 42 किलोमीटर ऐं औरतुनि लाइ 10 किलोमीटर जो फ़ासिलो मुक़ररु कयो वियो हो। मोराको जे अल यूसुफ अब्दुल माजिद 42 किलोमीटर जो फ़ासिलो 2 कलाकनि 22 मिंटनि ऐं 35 सेकंडनि में मुकमल करे पहिरीं पोज़ीशन माणी। एथोपिया जे मैथिरो नेब्रोन ॿीं ऐं कीनिया जे जैक्सन माइनिया 3 पोज़ीशन हासिल कई। औरतुनि जी कैटेगरीअ में कीनिया जी म्योनी मोतोको जी पहिरीं पोज़ीशन 10 किलोमीटर जो फ़ासिलो 40 मिंट ऐं 25 सेकंडनि में तइ करे सोभ माणी।